अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया हो BTV न्यूज़। नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया झंडोमरी खां। झंडोमरी जे ॻोठ मोरियोसान जे रहवासियुनि जो पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाज। तफ़सील मूजिब झंडोमरी जे ॻोठ मोरियोसान जो रहवासी अली गुल हसन साद ऐं मशाइख़ हौती पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ मीडिया सेंटर मीराबाद ते पहुची एहतिजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त मशाइख़ हौती पुलिस फ्रीअ में खीर न ॾियण तां बिना जवाज़ मूंखे तंग करे रही आहे ऐं कुझु ॾींहं पहिरियां मूं ते मंशात जी कूड़ी FIR दाख़िल कई हुई, जंहिं कूड़ी FIR मां कोरट सॻुड़ीअ मूंखे बरी करे छॾियो आहे। मशाइख़ हौती थाणे जा पुलिस एहलकार दिलपोरटा चेक पोस्ट वटि रोज़ फ्रीअ में खीर लाइ तंग कंदा हुआ। खीर न ॾियण तां हाणे पुलिस वारा इंतकामी कार्रवाई करे रहिया आहिनि। हुननि मूं ते मंशात जी कूड़ी FIR दाख़िल कई आहे, वरी बि कूड़नि केसनि सां गॾु मंशात फ़रोशनि जी लिस्ट में नालो ॾियण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त असुल मंशात फ़रोश मंशात हलाए रहिया आहिनि, उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे। बाक़ी असां जहिड़नि ग़रीबनि पोरियतनि खे पुलिस मंशात फ़रोश ॼाण गिरफ़्तार करे रही आहे। हुन IG सिंध DIG हैदराबाद SSP टंडो अलयार खां मुतालबो कंदे चयो त पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल BE न्यूज़।